पाण सिंधी घर में कोई भी फंक्शन कंदा आहियूं, जीअं शादी विहांउ बर्थडे पार्टी XYZ कहिड़ो बि फंक्शन कंदा आहियूं त लाल साईं खे पूजे बहिराणा रूप में घर में घुराए करे आसीस घुरंदा आहियूं। पर अॼु जी जनरेशन छा पई करे, उन ई बहिराणे साईं में चप्पल जूता पाए करे नचनि पिया और उन ई स्टेज पंडाल में आइसक्रीमूं ऐं स्टॉल पिया खाइनि। हिकु तरफ़ त खाइनि पिया, हिकु तरफ़ साईं जे बहिराणे में चप्पल जूता पाए करे नचनि पिया। हिन खां तव्हां साईं जो आसीस न बल्कि साईं जे प्रकोप जो निशानो ठहींदव, छोकी तव्हां साईं जो अनादर पिया कयो। जिते साईं जो बहिराणो विराजित थी वियो उहा जॻह मंदिर ठही वई, हुते तव्हां जूठे मुंहुं ऐं जूता चप्पल पाए करे नथा नची सघो। अगरि तव्हां कहिड़े VIP खे पंहिंजे फंक्शन में था घुरायो, हुननि जी आओ पग ते सम्मान नथा करो त तव्हां नाराज़ थी करे तव्हां मुंहुं मोड़े छॾिनो। लाल साईं त पंहिंजा भॻवान आहिनि, हुननि जे पद जी गरिमा पाण खे ई रखणी आहे, उन्हनि खे सम्मान बि ॾियणो आहे। पाण इहो कंदासीं त पंहिंजा ॿार छा कंदा। इलाही फंक्शननि में त एल्कोहल सर्व थींदी आहे, या कई माण्हू चवंदा आहिनि कि हिन जे बिना असांजी पार्टी कोन्हे। पोइ मां ॾिसंदी आहियां कि हिन मां ई कोई माण्हू अची करे बहिराणा साहिब में नच टुप पिया करनि, पोइ हिन जो भोग केरु भोगींदो। पोइ चवंदा आहिनि असांजे घर में परेशानियूं आहिनि, असां दुखी आहियूं। अगरि तव्हां साईं जो अपमान कंदव त ईअं ई थींदो। जीअं महालक्ष्मी जी बि कथा में आहे कि राणी महालक्ष्मी जे सॻड़े जो अनादर कयो त दुख भोगियो। जिते साईं जी जोत जगी वई उहा जॻह मंदिर ठही वई। तव्हां गार्डन में वञी खाओ इंजॉय करो, पर साईं जे बहिराणे में सम्मान सां अचो, चप्पल जूता लाहे करे नचो, छेॼ हणो, पोइ ॾिसो कीअं लाल साईं तो मौज कंदव।